मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो आहे त शहर में पाणी जी तरसील खे बहितर बणाइण लाइ हिकु वधीक अहम क़दम खंयो वियो आहे, जंहिं जो सिधो फ़ाइदो शहरियुनि खे मिलंदो। माज़ी में इन्हनि पंपिंग स्टेशन खे नज़रअंदाज़ कयो वियो, जंहिं सबबि पाणी शहरियुनि ताईं पहुची न सघंदो हो। जॾहिं त शहर में पाणी मौजूद हूंदो हो, पर पंपिंग जी खोड़ ख़राब निज़ाम सबबि तरसील मुतासिर रहंदी हुई। नवनि पंपनि जी तनसीब सां गार्डन, मीठादर ऐं खारादर इलाइक़नि में पंपिंग में इज़ाफ़ो थियो आहे ऐं कुझु हंधनि ते पाणी 12 फुट ताईं पहुचण जो इतला मिलिया आहिनि। इन्हनि ख़्यालनि जो इज़हार हिन LSR ऐं CI-60 वाटर पंपिंग स्टेशन जी अपग्रेडेशन ऐं नए निज़ाम जे इफ़्तिताह जे मौक़े ते कयो। इन मौक़े ते डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद, सिटी काउंसिल में पार्लिमानी लीडर करमुल्ला वकासी, डिप्टी पार्लिमानी लीडर दिल मोहम्मद, CEO वाटर कारपोरेशन अहमद अली सिद्दीकी, COO इंजीनियर असदुल्ला खान समेत ॿिया अमलदार पिण मौजूद हुआ। मेयर कराची चयो त पाणी बुनियादी ज़रूरत आहे ऐं इन जो सिधो लाॻापो आम माण्हुनि जी ज़िंदगीअ सां आहे। तंहिं करे पाणी जे मसइले ते सियासत बदिरां गॾियल कमु थियणु घुर्जे। हिन कराची वाटर एंड सेवरेज कारपोरेशन जी कारकर्दगी खे साराईंदे चयो त इदारो सरगर्म नमूने शहर जा मसइला हल करण में मसरूफ़ आहे ऐं पाणी जी मुनसिफ़ाणी विच खे यकीनी बणाइण लाइ अमली क़दम खंया पिया वञनि। हिन चयो त LSR ऐं CI-60 पंपिंग स्टेशन ते 18 खां 20 साल पुराणनि घटि गुंजाइश वारनि पंप जी जाइ ते जदीद हाई कैपेसिटी पंप्स लॻाया विया आहिनि। LSR ते 2 नवां 220 हॉर्स पावर ऐं CI-60 ते T3 जदीद 215 हॉर्स पावर मोटर नस्ब कयूं वियूं आहिनि। इन खां अलावा LSR ते 500 kV स्टैंड बाई जनरेटर जी तनसीब सां निज़ाम वधीक मुस्तहकम थियो आहे। मेयर कराची वधीक चयो त K3 मंसूबे ते बि कमु जारी आहे ऐं 31 मई ताईं इन खे मुकमल करण जी कोशिश कई पई वञे त जीअं लियारी जी अवाम खे इन जो फ़ाइदो मिली सघे। साॻी तरह मोमनाबाद, मंगोपीर, मलीर ऐं स्टील टाउन इलाइक़नि में बि पाणी जी फराहमी बहितर बणाइण लाइ क़दम खंया पिया वञनि ऐं रमज़ान दौरान वधीक मंसूबा मुकमल कया वेंदा।